मेहरान लेबर फेडरेशन पाकिस्तान के मरकजी सेक्रेटरी जनरल राहिब अली समेत जो सिंध हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कराए छॾी, जंहिं बाद अदालत पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध वर्कर्स वेलफेयर बोर्ड में 700 गैर कानूनी भर्तियों ऐं गैर कानूनी प्रमोशन्स जाली आहिनि। राहिब अली समेत वधीक चयो त जेके भर्तियूं कयूं वयूं आहिनि उहे कंहिं बि अख़बार में इश्तिहार ॾियण खां सवाइ ॾिनियूं वयूं आहिनि ऐं न ई ज़िले सतह ते नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। इन समूरे गैर कानूनी अमल जा ज़िम्मेवार सेक्रेटरी सिंध वर्कर्स वेलफेयर बोर्ड सईद साले मोहम्मद जुमानी, डायरेक्टर जनरल सिंध शेला काशिफ ऐं डिप्टी डायरेक्टर फिनांस सिंध माजिद अली शेख ज़िम्मेदार आहिनि, छो त अॻु में ई केतिरियूं जाली भर्तियूं कयूं वयूं आहिनि। मज़दूर अॻवान राहिब अली समेत सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, चीफ सेक्रेटरी सिंध लेबर खाते जे वज़ीर अब्दुल सलाम तहीम ऐं लेबर सेक्रेटरी हफ़ीज़ुल्ला अब्बासी खे अपील कई आहे त अदालती फ़ैसिले ते अमल कंदे सिंध वर्कर्स वेलफेयर बोर्ड में मज़दूरनि जे पैसनि ते करप्शन कंदड़ वेलफेयर बोर्ड जे सेक्रेटरी सईद साले मोहम्मद जुमानी ऐं उन सां लाॻापियल वेलफेयर बोर्ड जे ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कराइण सां गॾु 700 जाली भर्तियुनि खे रद्द करे मेरिट ते न्यू नौकरियूं ॾिनियूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।